घोटकी जी अदालत महर सरदारन खिलाफ दाख़िल अगवा जो केस कूड़ो करार ॾेई ख़ारिज करे छॾियो आहे। केस जी पैरवी कंदड़ वकील मुमताज़ अली महर जो चवणु आहे त मुग़वी ॼाणायल फरमान शाह जो को वजूद ई नाहे जंहिंजे अगवा जो केस दाख़िल करायो वियो हो। अदालत महर सरदार ख़िलाफ़ दाख़िल अगवा जो केस कूड़ो करार ॾेई ख़ारिज करे छॾियो। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। घोटकी जी अदालत महर सरदारनि ख़िलाफ़ दाख़िल अगवा जो केस कूड़ो करार ॾेई ख़ारिज करे छॾियो आहे। केस जी पैरवी कंदड़ वकील मुमताज़ अली महर जो चवणु आहे त मुग़वी ॼाणायल फरमान शाह जो को वजूद ई नाहे जंहिंजे अगवा जो केस दाख़िल करायो वियो हो। जॾहिं त वकील जो इहो चवणु त अदालत महर सरदार ख़िलाफ़ दाख़िल अगवा जो केस कूड़ो करार ॾेई ख़ारिज कयो आहे। घोटकी जी अदालत महर सरदारन खिलाफ दाख़िल अगवा जो केस कूड़ो करार ॾेई ख़ारिज करे छॾियो। केस जी पैरवी कंदड़ वकील मुमताज़ अली महर जो चवणु आहे त मुग़वी ॼाणायल फरमान शाह जो को वजूद ई नाहे जंहिंजे अगवा जो केस दाख़िल करायो वियो हो। अदालत महर सरदार खिलाफ दाख़िल अगवा जो केस कूड़ो करार ॾेई ख़ारिज कयो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे घोटकी जी अदालत महर सरदारनि ख़िलाफ़ दाख़िल अगवा जो केस कूड़ो करार ॾेई ख़ारिज करे छॾियो आहे। केस जी पैरवी कंदड़ वकील मुमताज़ अली महर जो चवणु आहे त मुग़वी ॼाणायल फरमान शाह जो को वजूद ई नाहे जंहिंजे अगवा जो केस दाख़िल करायो वियो हो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे घोटकी मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक शाही लगारी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मुश्ताक। जी, घोटकी जी अदालत महर सदर मथां दाख़िल अगवा जो पूरो केस करार ॾींदे ख़ारिज करे छॾियो। केस जी पैरवी कंदड़ वकील मुमताज़ अली महर जो चवणु हो त मुग़वी ॼाणायल फरमान शाह जो को बि वजूद ई नाहे जंहिंजो अगवा जो केस दर्ज करायो। उन हवाले सां राब्तो करण ते घोटकी जे नाले वारे वकील एडवोकेट मुमताज़ अली महर तस्दीक़ कंदे चयो त साल 2015 में कमर शाह गामड़ खान गबोल मथां हिकु भाउ सलमान शाह समेत फरमान शाह जो खे भाउ ॼणाए ॿिन्ही ॼणनि जो अगवा जो केस दर्ज करायो ऐं बाद में सलमान शाह खे बाज़ाब ॾियण ते हिन जो अदालत में 164 बयान रिकॉर्ड करण बाद सरदार अलीगोर खान मार, अॻूणे वॾे वज़ीर सरदार अली मोहम्मद खान मार, सरदार अली नवाज़ राजा खान मार, हाजी खान मार, अहमद अली खान मार समेत उन वक़्त जे SSP साकिब सुल्तान, उन वक़्त जे DSP घोटकी यार मोहम्मद ज़िंद समेत 20 ॼणनि जा नाला खोराए ॼाणाए वियो त ज़िक्र कयल माण्हुनि जो चवणु आहे त अगवा कयो आहे। जंहिं मां हिकु ॼणो सलमान शाह खे बाज़ाब थी वियो ऐं फरमान शाह अञा ताईं बाज़ाब नाहे थी सघियो। ॼाणियल केस 2020 में आदमपुर थाणे दाख़िल कयो वियो जंहिंजी पुलिस पिणु इंक्वायरी करे अदालत में रिपोर्ट दर्ज कराई त मुग़वी ॼाणियल फरमान शाह जो को बि वजूद नाहे। कूड़ ते बुनियाद ते अगवा जो केस दर्ज करायो। वकील ठीक है, मेहरबानी मुश्ताक अपडेट करण लाइ।